नाज़रीन, दादू जे ॻोठ ईसा पहवर वासियुनि मदरसे जी ज़मीन ते बासरनि जे कब्ज़े ख़िलाफ़ सख़्त एहतजाज जी मुज़ाहिरो कयो आहे। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे नवीद कुरैशी जी हीअ रिपोर्ट। दादू भरिसां ॻोठ आहे ईसा पहवर जितां जे रहवासियुनि एहतजाज मुज़ाहिरो करे दादू प्रेस क्लब वारे धरणो आयो आहे। मशहूरी दरगाह जा मुख्तब आया उनजो इहो चवणु आहे त अॻूणे तबक़े नाज़िम नबन ख़ान लुंड जो पुटु जेको आहे सरफराज़ लुंड उन पारां असांजी ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण जी कोशिशि कई थी वञे ऐं जेको हिन वक़्तु ताईं कंहिं बि एक्शन न खयो आहे। हिननि वज़ीर आला सिंध सुप्रीम कोर्ट या सिंध हाई कोर्ट या एसएसपी दादू डीसी दादू खां मुतालबो कयो आहे त असांखे पंहिंजी ज़मीन छॾाइणी वञे, कब्ज़ो ख़तमु कराए वञे, हिननि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अचो एहतजाज करे हुननि खां पुछा थियो छा पावरनि फ़क़ीर मस्जिद ऐं मदरसे खे ॾिनी आहे। उन ते सरफराज़ लुंड, सफ़्तर लुंड, सफ़र लुंड नाजाइज़ कब्ज़ो करे वेठा आहिनि। घुरूं था त मोतबार धमकियूं था ॾियनि त तव्हांजा पड़का धुड़ कंदासीं, गोलियूं हणंदासीं, तव्हांखे हीअं कंदासीं। असां सां वॾो नाहक ऐं ज़ुल्म आहे। पंहिंजी असांजी हक़ आहे, असां उहो हक़ बि नथा घुरूं। असांखे उन जे ख़िलाफ़ आवाज़ उथाइण बि नथो ॾिनो वञे। उन खां अलावा अमलदारनि खे चऊं था, करप्ट अमलदारनि खे, त उहे बि असांजे कंहिं ॿुधण लाइ बि तयारु न आहिनि। साईं, हे असांजे मुर्शिदनि करीमनि जे ज़मीन ते नाजाइज़ कब्ज़ो आहे ऐं मदरसे जी ज़मीन आहे। महिरबानी करे फौरी तौर हिन ते एक्शन खयो वञे ऐं महिरबानी करे हिन ॻाल्हि खे गौर में हिन ॻाल्हि खे रखियो वञे। हिन ॻाल्हि ते महिरबानी करे हिन ते गौर फिक्र कयो वञे ऐं कब्ज़ो हटायो वञे। न त पूरे पाकिस्तान जी जमायत जेॾी महिल रोडनि ते ईंदी त पोइ इंतिज़ामिया परेशान थींदी।